जय झूलेलाल ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां कि गणेश जी कीअं तव्हांजी घर जी रक्षा करे था सघनि। कहिड़े उपायनि सां तव्हां पंहिंजे घर में को बि वास्तु दोष आहे त उहो वास्तु दोष गणेश जी मूर्ति हणी करे ख़तम था करे सघो। साथी गणपति खे घणनि ई पुराणनि में विघ्नहर्ता चयो वियो आहे। ईअं गणेश जी मूर्ति अगरि घर में आहे त तव्हांखे कुझु ॻाल्हियुनि जो ध्यानु रखणु घुरिजे। विघ्नहर्ता आहिनि पर विघ्नकर्ता न थियनि। इन करे अॼु जे ॿुधायल सभिनी उपायनि खे तव्हांखे ध्यान सां पूरो ॿुधणु खपे, छो कि गणेश जी खे विघ्नहर्ता त चयो वियो आहे पर गणेश जी तव्हांजी भूल सां विघ्नकर्ता भी थी था सघनि। शुभ फल त ॾींदा आहिनि पर अशुभ फल भी ॾी था सघनि अगरि तव्हां सां दुष्ट थी विया त। हाणे असां ॿुधाईंदासीं कि तव्हांखे गणेश जी खे किथे किथे स्थापित करणु घुरिजे ऐं गणेश जी जो पूजा करे तव्हां कहिड़े नमूने जो वास्तु सुधार करे था सघो। साथियों, सुख शांति समृद्धि जी चाह रखण वारा सभिनी माण्हू सफ़ेद रंग जे विनायक जी मूर्ति खे पंहिंजे घर में लॻाइनि। साथ ही इन्हनि जो हिकिड़ो स्थायी चित्र भी तव्हांखे ज़रूरु लॻाइणु घुरिजे। ॿियो उपाय, सर्व मंगल जी कामना करण वारनि जे लाइ सिंदूरी रंग जे गणपति जी आराधना ॾाढी ही सुठी मञी वेंदी आहे। घर में पूजा जे लाइ गणेश जी जी शयन या वेयल मुद्रा तव्हांखे अगरि हणणी आहे त ॾाढी शुभ थींदी आहे। शयन यानी सुम्हण जी मुद्रा, वेहण यानी वेहण जी मुद्रा। यदि कला या अन्य शिक्षा जे प्रयोजन सां तव्हां गणेश जी पूजा करण था चाहियो त अगरि तव्हां कलाकार आहियो ऐं तव्हां सोचो था कि गणेश जी तव्हांखे वधीक मां वधीक फ़ाइदो ॾियनि, अगरि तव्हां कला सां संबंधित कंहिं बि प्रोफेशन में आहियो या पोइ तव्हां स्टूडेंट आहियो या टीचर आहियो या शिक्षा जे कंहिं बि क्षेत्र सां तव्हां पंहिंजो अर्जित था कयो पूंजी, त पोइ तव्हांखे गणेश जी नृत्य गणेश जी प्रतिमा पंहिंजे घर में लॻाइणु खपे ऐं उन ई तस्वीर जो पूजन करणु खपे। असां सभई चाहियूं था कि असां सां गणेश जी जल्दी प्रसन्न थियनि, असांखे वधीक मां वधीक सुठो फल ॾियनि, पर मां तव्हांखे चवणु चाहींदमि कि अगरि तव्हां ही ग़लती कयो था त तव्हां सां गणेश जी ॾाढी ही देर सां प्रसन्न थींदा। यदि तव्हांजे घर में साॼे हथ यानी कि राइट हैंड जे तरफ़ घुमी हुई सूंड वारी गणेश जी मूर्ति आहे त सम्झी वठो कि तव्हांजे घर में हू गणेश जी वेठल आहे, विराजमान आहे, जेको ॾाढो ही हठी आहे। उन जी साधना आराधना ॾाढी कठिन आहे, उहो ॾाढी देरी सां भक्तनि सां प्रसन्न थींदा आहिनि। इन करे पंहिंजे घर में वेठल बाएं हाथ में गणेश जी मूर्ति खे विराजित करणु घुरिजे। सचो असां सभई चाहींदा आहियूं कि असां जिते बि आहियूं असांजा गणेश जी असांजे पासे में वेठल हुजनि, उन्हनि जी मूर्ति विराजित हुजे असांजे आसे पासे में हर किथे। पर साथियों, चवणु चाहींदमि कि अगरि तव्हां पंहिंजे कार्यस्थल, पंहिंजे ऑफिस, पंहिंजे बिज़नेस, पंहिंजी दुकान में गणेश जी को बि मूर्ति विराजित करे रहिया आहियो, उनजी स्थापना करे रहिया आहियो त मूर्ति हमेशा बीठल गणेश जी लॻाइजो। इन्हनि सां बीठल गणेश जी मूर्ति अगरि लॻाईंदा त तव्हांजे कार्यस्थल में, चाहे वो दुकान हुजे, बिज़नेस हुजे, ऑफिस हुजे, स्फूर्ति यानी कि काम करण में तेजी, कम करण में उमंग हमेशा हूंदी आहे, हमेशा उते कंटिन्यू रहंदी आहे। पर कार्यक्षेत्र, तव्हांजे कार्यक्षेत्र जे किसी भी कंहिं बि भाग में वक्रतुंड जी प्रतिमा या चित्र तव्हां लॻाए था सघो। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ध्यानु रखणु ज़रूरु घुरिजे कि कंहिं बि स्थिति में इन्हनि जो मुख, इन्हनि जो मुंहुं दक्षिण दिशा या पोइ नैनन्य कोण में न हुजणु खपे। जी हाँ साथी, गणेश जी मूर्ति तव्हां लॻाए था सघो पंहिंजे कार्यक्षेत्र में। कॾहिं बि तव्हांखे इहो ध्यानु रखण वारी ॻाल्हि आहे कि गणेश जी मूर्ति कॾहिं बि दक्षिण दिशा में या नैनन्य कोण में कॾहिं बि गणेश जी मूर्ति जो मुख न हुजणु खपे। साथियों, मंगल मूर्ति गणेश जी खे मोदक ऐं ॾाढा ही प्रिय आहिनि। उन्हनि जो जेको वाहन आहे मूषक, हू बि ॾाढो ही अति प्रिय आहे। इन करे मूर्ति स्थापित करण खां पहिरीं ध्यानु रखिजो कि मूर्ति या चित्र में मोदक जा लड्डू ऐं चूहो, कुओ, मूषक, माउस ज़रूरु हुजणु खपे। साथियों, ॿी ॻाल्हि कि गणेश जी मूर्ति स्थापना भवन या वर्किंग प्लेस में ब्रह्म स्थान यानी कि केंद्र में कजो। ईशान कोण ऐं पूर्व दिशा में सुखकर्ता जी मूर्ति लॻाइण ऐं चित्र लॻाइण ॾाढो ही शुभ थींदो आहे। यदि घर जे मुख्य द्वार पर एक दंत्र जी प्रतिमा या चित्र लगायो था त उन जे ॿी तरफ़ ठीक उन जगह ते ॿई गणेश जी पीठ मिलंदी रहे। इन प्रकार सां ही ॿी प्रतिमा या चित्र लगाइण सां वास्तु दोष जो शमन थींदो आहे, क्षय थींदो आहे। चवण जो मतिलबु इहो आहे कि यदि तव्हां घर जे मुख्य द्वार ते एक दंत जी प्रतिमा या चित्र लगायो था त पोइ उन जे ॿिए तरफ़ यानी हिते अगरि तव्हांजो द्वार आहे, दरवाजो आहे, हिते मूर्ति लॻियल आहे त इन जे जस्ट ॿिए तरफ़ तव्हांखे उन ही जॻह ते गणेश जी मूर्ति इन नमूने लॻाइणी आहे कि जीअं गणेश जो मुख इन पासे आहे, इन पासे बि मुख हुजे ऐं पीठ ॿिन्हिनि जी पीठ इहे पासे में मिलियल रहे। इन ही प्रकार सां तव्हां वास्तु दोष जो शमन करे था सघो। साथियों, अगरि तव्हां भवन में द्वार वेद हो, यदि तव्हांजे भवन में द्वार वेद आहे यानी कि तव्हांजे भवन जो दरवाजे सां जुड़ियल कंहिं बि तरीक़े जो वास्तु दोष आहे। वास्तु दोष जो मतिलबु कि अगरि तव्हांजे घर जे दरवाजे जे साम्हूं को पेड़ आहे, को स्तंभ आहे, को मंदिर आहे त पोइ तव्हांजे घर खे द्वार वेद मञियो वेंदो आहे। अहिड़े घर जे मुख्य द्वार ते तव्हां सभिनी खे गणेश जी वेठल प्रतिमा मूर्ति तस्वीर ज़रूरु लॻाइणु घुरिजे ऐं उन जो जेको आकार आहे 11 उंगलियुनि सां वधीक न हुजणु खपे। साथियों, भवन के जंहिं भी भाग में तव्हां वास्तु दोष ॾिसो था उन स्थान ते घी मिश्रित सिंदूर सां स्वास्तिक दीवार ते ठाहिण सां वास्तु दोष जो प्रभाव मिटी वेंदो आहे। गणेश जी
गणेश जी के स्वास्तिक जो रूप मञियो वेंदो आहे या इहे त चई सघो स्वास्तिक के गणेश जी जो स्वरूप मञियो वेंदो आहे। इन करे वास्तु शास्त्र में भी दोष निवारण जे लाइ स्वास्तिक के ॾाढो ई उपयोगी मञियो वेंदो आहे। स्वास्तिक वास्तु दोष के परे कंदो आहे, महामंत्र आहे। इन करे गृह शांति में लाभदायक भी आहे। इन करे घर में कहिड़े भी तरीके जो वास्तु दोष हुजे त अष्ट धातुनि सां ठहियल पिरामिड यंत्र पूर्व जी पासे वारी दीवार ते लॻाए छॾिजो, मिटी वेंदो को बि दोष हुजे। रविवार ते अगर पुण्य नक्षत्र थे त श्वेतार्क या सफेद व्हाइट मंदार जी जड़ सां गणेश जी जी स्थापना करण घुरिजे। इन के स्वार्थ यानी कि सिद्धि कारक चयो वियो आहे। इन जे पूर्व सां गणेश जी के इन पूर्व वारी दिशा में ही गणेश जी के पंहिंजे तरफ़ यानी इन जी जेका दिशा आहे पूर्व वारी दिशा आहे उन में गणेश जी के पंहिंजे तरफ़ वारो मुख करणु घुरिजे ऐं रिद्धि सिद्धि सहित पदार्पण जे लाइ निमंत्रण ॾेई करे अचणु घुरिजे। ऐं ॿिए ॾींहुं रवि पुण्य योग में वठी करे घर जे ईशान कोण में स्थापित करणु घुरिजे गणेश जी जी को बि प्रतिमा हुजे। साथियो, श्वेतार्क गणेश जी प्रतिमा जो मुख्य नैनत्य कोण में हुजे त इष्ट लाभ हूंदो आहे। वाव्यमुखी हुनर पर ते संपदा जो क्षरण थींदो आहे। वरी त ॿुधाए छॾियां कि श्वेतार्क गणेश जी प्रतिमा अगरि तव्हां लॻायो था त उन जो मुख नैनत्य कोण में आहे त इष्ट लाभ थींदो, वायव्य कोण में आहे त संपदा जो क्षरण थींदो, ईशान मुखी आहे त ध्यान भंग थींदो, आग्नेय मुखी आहे त तव्हांखे आहाव जो संकट ॾाढो ई वधीक नमूने सां फेस करणो पवंदो। पूजा जे लाइ गणेश जी जी हिकु ही प्रतिमा हुजे। गणेश जी जी प्रतिमा सां अन्य को बि गणेश जी जी प्रतिमा तव्हां न रखो। हिकु साण ॿ गणेश जी जी प्रतिमा रखण सां रिद्धि ऐं सिद्धि नाराज़ थी वेंदियूं आहिनि। गणेश जी के रोज़ाना दूर्वा दल अर्पित करण सां इष्ट लाभ जी प्राप्ति थींदी आहे। दूर्वा चढ़ाए करे समृद्धि जी कामना सां ओम गं गणपते नमः, ओम गं गणपते नमः ऐं इन जो पाठ लाभकारी चयो वेंदो आहे। ऐं गणपति तव्हां जे लाइ विघ्न विनाशक, तव्हां जे लाइ विघ्न हारक साबित थींदा। इन नमूने जी ॿी जानकारी ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।